राणीपुर जी शेख बिरादरी जे माण्हुनि पारां गंबट मोड़ वटि पीरसन मंज़ूर हुसैन शेख जो लाश रखी टायर साड़े धरणो हयो वियो आहे। इन मौक़े ते पुट सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजे पीउ खे एहसान बिरोही ऐं संदसि माण्हुनि मौतमार धमकियूं ॾिनियूं, जंहिं करे असांजो वालिद शाक में हलियो वियो, जेको अॼु वफ़ात करे वियो आहे। असांजो मुतालबो आहे त मौतमार धमकियूं ॾेई खेसि मारण जो एहसान बिरोही मथां केस दाख़िल कयो वञे। वाज़े रहे त 2 साल अॻु एहसान बिरोही फोती मंज़ूर शेख जी धीउ मुस्कान शेख खे मुबैना तौर वरग़लाए बजाए नौशर फ़िरोज़ जी अदालत में प्यार जो परणो कयो हो। इन मामले तां मुस्कान शेख जे वालिद एहसान बिरोही मथां राणीपुर थाणे ते अहिड़ो अगवा जो केस दाख़िल कयो हो, जंहिं तां इन्हनि मुबैना धमकियूं ॾिनियूं, जंहिं सबबु खेसि हार्ट अटैक थियो, जंहिं सबबु हू फौत थी वियो आहे। वारिसनि पारां संदसि लाश क़ौमी शाहराह ते रखी पाक किताब खणी धरणो हयो वियो आहे। धरणे सबबु ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। पुलिस धरणे में पहुची वारिसनि सां ॻाल्हियूं करे हर मुमकिन मदद जी ख़ातिरी कराई आहे। राणीपुर जी शेख बिरादरी जे माण्हुनि पारां गंबट मोड़ वटि पीरसन मंज़ूर हुसैन शेख जो लाश रखी टायर साड़े धरणो हयो वियो आहे। इन मौक़े ते पुट सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजे पीउ खे एहसान बिरोही ऐं संदसि माण्हुनि मौतमार धमकियूं ॾिनियूं, जंहिं करे असांजो वालिद शाक में हलियो वियो, जेको अॼु वफ़ात करे वियो आहे। असांजो मुतालबो आहे त मौतमार धमकियूं ॾेई खेसि मारण जो एहसान बिरोही मथां केस दाख़िल कयो वञे। वाज़े रहे त 2 साल अॻु एहसान बिरोही फोती मंज़ूर शेख जी धीउ मुस्कान शेख खे मुबैना तौर वरग़लाए बजाए नौशर फ़िरोज़ जी अदालत में प्यार जो परणो कयो हो। इन मामले तां मुस्कान शेख जे वालिद एहसान बिरोही मथां राणीपुर थाणे ते अहिड़ो अगवा जो केस दाख़िल कयो हो, जंहिं तां इन्हनि मुबैना धमकियूं ॾिनियूं, जंहिं सबबु खेसि हार्ट अटैक थियो, जंहिं सबबु हू फौत थी वियो आहे। वारिसनि पारां संदसि लाश क़ौमी शाहराह ते रखी पाक किताब खणी धरणो हयो वियो आहे। धरणे सबबु ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। पुलिस धरणे में पहुची वारिसनि सां ॻाल्हियूं करे हर मुमकिन मदद जी ख़ातिरी कराई आहे।